आल सिंध मलिक वेलफेयर एसोसिएशन पारां हलफ़ बरदारी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें एमपीए ममताज चांडियो ख़ासि महिमान तौरु शरीक थियो। मोरे में आल सिंध मलिक वेलफेयर एसोसिएशन जी हलफ़ बरदारी तकरीब थी, जंहिंमें ख़ासि महिमान पीपीएमपीए ममताज चांडियो, वॾे वज़ीर जो स्पेशल असिस्टेंट सरदार बंदा अली लगारी, सरदार जुनैद अहमद जमाली ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते पीपीएमपीए ममताज चांडियो ख़िताब कंदे चयो त मलिक बिरादरी पूरे पाकिस्तान में वॾी अक्सरियत रखे थी, जन खे पीपुल्स पार्टी बिना फ़र्क़ जे रोज़गार ॾिनो आहे। तकरीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर जे स्पेशल असिस्टेंट सरदार बंदा अली लगारी चयो त मलिक बिरादरी पूरी सिंध में वॾी अक्सरियत रखे थी ऐं उन्हनि पारां जेको इताद जोड़ियो वियो आहे उहा क़ाबिले तारीफ़ आहे। उन मौक़े ते आल सिंध मलिक वेलफेयर एसोसिएशन जे अॻवान फारूक अहमद मलिक चयो त मलिक बिरादरी जा केतिरा ई ॻोठ पूरी सिंध में आहिनि, जन जा केतिरा ई बुनियादी ऐं रोज़गार जा मसइला आहिनि जेके हल कया वेंदा। उन मौक़े ते फारूक अहमद मलिक खे बिरादरी जे अॻवाननि वॾेरो गुलशेर मलिक, वॾेरो मोहम्मद उर्स मलिक, हाजी वज़ीर अहमद मलिक ऐं ॿियनि पग जा वर ॾिना ऐं मथस एतमाद जो इज़हार कयो। जॾहिं त एसोसिएशन जो सदर फरहान अली मलिक, सीनियर नायब सदर गुलाम रसूल मलिक, जनरल सेक्रेटरी डॉक्टर मंजूर मलिक समेत ॿियनि हलफ़ कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk